सिंध हुकूमत जे रांदियुनि वारे खाते सूबे जे 10 स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स खे अपग्रेड कंदे स्पोर्ट्स क्लबनि जो दर्जो ॾेई छॾियो आहे। सिंध हुकूमत पारां पीसीजी बी सहकार सां क्रिकेट टीम ठाहिण ऐं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स खे क्लबनि जो दर्जो ॾियण बाबति अहम इजलास सिंध जे रांदियुनि ऐं नौजवाननि जे मामलनि वारे वज़ीर सरदार मोहम्मद बख्श महर जी सदारत में थियो। इजलास में सेक्रेटरी स्पोर्ट्स मुनवर अली मैसर, अॻवाननि क़ौमी क्रिकेटरनि यूनिस खान, सादिक मोहम्मद, डायरेक्टर असद इसहाक, चीफ इंजीनियर असलम महर ऐं ॿियनि बि शिरकत कई। इजलास में पीसीबी जी सहकार सां पाकिस्तान कप में शिरकत लाइ सिंध जी टीम जे सिलेक्शन ऐं तयारियुनि जो जाइज़ो वरितो वियो। इजलास में रांदियुनि वारे वज़ीर सरदार मोहम्मद बख्श महर 10 स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स खे क्लबनि जो दर्जो ॾियण जी मंज़ूरी ॾेई छॾी। इजलास दौरान सूबाई वज़ीर सरदार मोहम्मद बख्श महर चयो आहे त क्रिकेट खेॾंदड़नि सिंध जे नौजवाननि खे मेरिट ते मौक़िया फ़राहम कया वेंदा त जीअं सुठे खां सुठी टीम बणिजी सघे। हुननि जो चवणु हो त पीसीबी जी सहकार सां सिंध जी क्रिकेट टीम ठाहिण ते कमु शुरू करे छॾियो आहे। हुननि चयो आहे त गुलिस्तान जोहर, नाज़िमाबाद, सखर, हैदराबाद क्लबनि समेत 10 शहरनि में नौजवान ऐं शहरी मेंबरशिप हासिल करे सघनि था।